अस्सलाम वालेकुम। मां आवां जो पंहिंजो आगा सज्जाद ज़ाहिर डिस्ट्रिक्ट नगर जे हिकिड़े ख़ूबसूरत ॻोठ मां अव्हां जी नज़र हिकु ख़ूबसूरत ग़ज़ल। मकतबे फ़िक्र जी जित घणाई हुजे, मकतबे फ़िक्र जी जित घणाई हुजे, आहे ओखो त उत का सणाई हुजे। ऐं कहकशाउनि में तुंहिंजी ई तस्वीर आ, कहकशाउनि में तुंहिंजी ई तस्वीर आ, थी सघे थो कॾहिं मूं बणाई हुजे। ऐं जा चङाई न उभते अघामी सघी, जा चङाई न उभते अघामी सघी, सा मतां काथे ॻाई ॻणाई हुजे। ऐं हल त नंढपिण में हिकिड़ो लियाको विझूं, हल त नंढपिण में हिकिड़ो लियाको विझूं, पींघ वण ते मतां कंहिं हणाई हुजे। ऐं दर्द जो बार दिल ते ईअं जीअं कंहिं, दर्द जो बार दिल ते ईअं जीअं कंहिं ॿार नंढड़े खां ॿोरी खणाई हुजे। ऐं सीर सुहिणीअ खे घिड़ंदे ई आगाह कयो, सीर सुहिणीअ खे घिड़ंदे ई आगाह कयो, अॼु मतां हीअ उल्फत अणाई हुजे। ऐं वक़्तु उखड़ियल लॻे थो ईअं बेसमर, वक़्तु उखड़ियल लॻे थो ईअं बेसमर, ॿेर धूणे जीअं कंहिं छणाई हुजे। ऐं रंग मेहंदी अखियुनि में छॾे थी वञे, रंग मेहंदी अखियुनि में छॾे थी वञे, कंहिंजे ज़ोरीअ हथनि ते हणाई हुजे। मकतबे फ़िक्र जी जित घणाई हुजे, आहे ओखो त उत का सणाई हुजे।